फरमाया तो इहो तरीका वहदत वाला साकू बहु खुश आया। इहो तरीका वहदत वाला साकू बहु खुश आया। ए मियां सचल बंद इश्क दा सच्चा दा कुल बंद अजा। ए तन मेरा चश्मा होवे, ए तन मेरा चश्मा होवे, मैं मुर्शिद वेख न रजाहू। लोलो दे विच लख लख चश्मे एक खोला ते एक कजाहू। इतनियां डिठियां सबरन आवे होर किते दिल भजाहू। ओ मुर्शिद दा दीदार बाहू ते लख करोड़ा हजाहू। साईं हिन कलाम लाइ असां खास फरमाइश कई आहे। साईं असांजो प्यारो दोस्त वहीद बगण साहब ऐं साईं अमीन कलोड़ साहब, हाँ साईं अमीन कलोड़ साहब जी फरमाइश सचल साईं जी काफ़ी है। सचल साईं ते मुल्लन मुराणन कुफर जा इल्ज़ाम हया ऐं चयूं तो सचल तूं कुफर करी दो, शिरक करी दो, पंहिंजे पाण खे ख़ुदा थो सॾाई। सचल साईं उन्हनि खे चवण लॻो मां जो ई आहियां सैया आहियां, मां जो आहियां हथ